मोरो में लाड़काणे जे सीनियर सहाफ़ी वसीम भुट्टो लाड़काणे पुलिस इंतजामिया जे अताब हेठि अची वियो। लाड़काणो पुलिस इंतजामिया जे ज़ुल्म ऐं ज़्यादती ख़िलाफ़ मोरो जे कलमकारनि ऐं क़ौम परस्तनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं लाड़काणो पुलिस ख़िलाफ़ छिते नारेबाज़ी कई। इन मौक़े ते सीनियर सहाफ़ियुनि अली अकबर कलोड़ो, माजिद सेतो, अमीन चौहान, सादिक ज़रदारी, क़ौम परस्त अॻवान अली गुल शाह ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सीनियर सहाफ़ी वसीम भुट्टो जो ॾोह इहो आहे त हिन माण्हुनि जे ज़ुल्म ऐं ज़्यादती जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे, जंहिं तां लाड़काणो पुलिस सहाफ़ी वसीम भुट्टो ते डमरजी पई आहे ऐं कूड़नि केसनि में फसाइण समेत मिल्कियत ते गैर कानूनी ऐं नाजायज़ बिलाजवाज़ कब्ज़ो करणु चाहे थी। इन्हनि वधीक चयो त लाड़काणो पुलिस इंतजामिया इख्तियारनि जा नाजायज़ इस्तेमाल करे पई। असां सिंध हुकूमत, IG सिंध, DIG लाड़काणो ऐं आला अदालतनि खां फौरन मुतालबो कयूं था त फौरन नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो सॼे सिंध ताईं वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।